नाज़रीन, इंतजामिया जी बेहसी सबब बदीन शहर जे मुख अल्लाह वाला चौक ते ठहियल अल्लाह जे नाले समेत लगल गिरिल जी मरम्मत न थियण करे पुलिस एहलकार ख़ालिद हुसैन रुस्तमानी पंहिंजी पघार मां रंग वठी कम शुरू कराए छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था दीदार हुसैन मला जी ही रिपोर्ट। ही आहे बदीन शहर जो मुख्य चौक अल्लाह वाला चौक, जितां हर रोज हज़ारे आम माण्हुनि सां गॾु सवे ऑफिसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जो गुज़र थिए थो। पर अफ़सोस जो हिन खूबसूरत चौक ते ठहियल अल्लाह जे नाले समेत लगल गिरल के कंहिंजी बि नज़र न पई। पुलिस लाइन में मुक़रर पुलिस एहलकार ख़ालिद हुसैन रुस्तमानी जो जॾहिं हितां गुज़र थियो त हिन पंहिंजी पघार मां रंग वठी मुसलसल 4 ॾींहनि खां हिन अल्लाह जे नाले समेत लगल गिरल के रंग जो कम शुरू करे ॾिनो। मुंहिंजो हितां गुज़र थियो त माना अल्लाह जो नालो मेरो ॾिसी मुंहिंजी दिलि में इहा तमन्ना थी त माना आउं हिनखे रंग करायां ऐं हिते चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि हिनखे रंग न करायो आहे। मुंहिंजी दिलि में तमन्ना हुई त पंहिंजी सैलरी मां सॼो नाले जो पंहिंजो पाण ते ख़र्च करे असांखे अल्लाह जो चौक माना मेन बदीन खां हैदराबाद माण्हू अचे, हैदराबाद खां कराची वञे, ही मेन चौक आहे अल्लाह वाला। हिन ते हर ऑफिसर हर माण्हू जो हर MNA MP ग़रीब माण्हू जो सभिनी जो गुज़र आहे। असांजा चूंडियल नुमाइंदनि जी इहा हालत आहे, हितां मटीनि था, नज़रदारी कोन था कनि ऐं पंहिंजे घर जेको सुबुह सुता पिया आहिनि पंहिंजे पेट भरण जे पोयां आहिनि। असां अपील इहा था करियूं डीसो साहब खे या असांजा चूंडियल नुमाइंदा जेका बि आहिनि उनखे अपील इहा था करियूं, असां वटि वाटर सप्लाई जी लाइन आहे कोन अल्लाह जे चौक ते। बिराए महिरबानी इहा वाटर सप्लाई लाइन लॻाए ॾियनि जीअं असां पंहिंजे वॾनि खे पाणी ॾेई ऐं सुधारो आणियूं। असांजे अल्लाह वाला चौक ते असांजे वीचारे महिरबानी ख़ालिद साहब जी आहे जेको असांखे महिरबानी करे रंग रूप कराए ॾिनो आहे। असां टिनि दरख़्वास्त ॾिनी पर असांखे अमल कोन कयो, न ग्राउंड वारनि न हाईवे वारनि हिन ॼणनि मदद कई आहे। असांखे महिरबानी करे असां पाणी ॾिनो वञे जेको असां संभाले छॾियो। केतिरनि अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मइदनी ज़ख़ीरनि सां मालामाल ही ज़िलो जंहिंजी करोड़नि रुपयनि जी बजट हुअण जे बावजूद ही शहरनि जी सूंह बणियल चौक निदड़काए जो शिकार आहिनि। हिननि डीसी बदीन के अपील कंदे चयो आहे त हिन चौक ते वाटर सप्लाई जी लाइन लॻाए ॾिनी वञे त जीअं हिते लॻल वणनि ऐं ॿूटनि खे पाणी ॾेई सदन देखभाल करे सघनि। दीदार हुसैन, Allah, TV न्यूज़, बदीन।